अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां आहियां जवाद अली। हींअर असांजी तयारी आहे सांगड़ शरीफ़ ऐं हुते असांजे दोस्त जी शादी आहे। असां हींअर वञी रहिया आहियूं, मां ॿियो मुंहिंजो दोस्त तव्हां हींअर मूंसां गॾु आहे। असां 125 ते वञी रहिया आहियूं। दुआ कजो दोस्त त ख़ैर ख़ैर सां हुते पहुची पोइ तव्हांखे रस्तनि जा बि नज़ारा ॾेखारींदा हलंदासीं ऐं हुतां जो बि मज़ो ॾेखारींदासीं। छा आहे छा न आहे सिस्टम असांखे ख़बर न आहे। हुते वञी पोइ असां ज़रूरु इंजॉय कराईंदासीं। ही पिछे आहे असांजी गाॾी, तव्हां ॾिसो हिन ते खां वञी रहिया आहियूं। संगत काॾे बि सफ़र में वञिजे त बिस्मिल्लाह रहमान रहीम करे ऐं शुरू अलाह जे नाले सां माण्हू करे। ऐं अलाह जे नाले सां जेको सफ़र शुरू थींदो आहे ऐं उन सफ़र में कामयाबी हूंदी आहे। दुआ में यादि दोस्तो, अॻिते तव्हां सां मिलंदासीं। दोस्तों जी त आऊं सफ़र दौरान मोबाइल यूज़ कई है, मगर तव्हां इहा ग़लती कॾहिं बि न कजो। दोस्तों हींअर असां नौशहरो फिरोज़ लॻभॻि पहुचण वारा आहियूं। बस साम्हूं नौशहरो फिरोज़ शहर साम्हूं अची असीं हींअर नौशहरो फिरोज़ शहर खां न वञी रहिया आहियूं, छो त असांखे वञिणो आहे सिधो बाईपास सां। अॻिते असांखे क्रॉस करिणो आहे, इन जे करे असां शहर में न वञी सघियासीं। त पोइ अॻिते ई अॻिते पर दौरान तव्हां मोबाइल कॾहिं बि यूज़ न कजो, छो त जॾहिं मूं मोबाइल यूज़ कई आहे त मां पाण टे ॾींहं अलाह पाक जे ख़ौफ़ सां मोबाइल खे हथु विधो ऐं रिकॉर्ड कयो आहे। ऐं दिलि में अलाह जो ज़िक्र हुयो त अलाह साईं तूं असांखे पंहिंजी पनाह में रखजांइ, छो त सफ़र दौरान मोबाइल यूज़ करणु वॾो रिस्क आहे। हा दोस्तो, जीअं त हींअर असां मोरे जे लॻभॻि पहुता आहियूं। 2 किलोमीटर मोरो अॻिते आहे। असां चयो भला चांहि पी वठूं ऐं असां 2 बाइकुनि ते आया आहियूं। हिकिड़ी बाइक मां ऐं ॿियो मुंहिंजो दोस्त आहे ऐं ॿी बाइक में 2 ॼणा मुंहिंजा ॿिया बि दोस्त आहिनि। असां सां गॾु 4 ॼणा वञी रहिया आहियूं। सांगड़ शरीफ़ जेॾीमहिल पहुतासीं तव्हांखे अञा अॻिते बि ॾेखारींदासीं। हींअर स्टॉप कयो आहे, असां हींअर हिते थोरो चांहि पीअंदासीं इंशाअल्लाह ताला। पोइ अॻिते अलाह जी रहमत सां इंशाअल्लाह ताला ख़ैर सां पहुचंदासीं हुते। हे 3 मुंहिंजा दोस्त आहिनि, हींअर असां 3 हिननि सां गॾु आया आहियूं। संगत चयो त अखियुनि में मिटी थी पई, हुनजे करे भला चश्मो वठी हलूं। ऐं ॾिसी रहिया आहियूं त कहिड़ो वठूं चश्मो। Oh no! माण्हू त जल्दी हासिलु थियण वारी शइ
दुनिया सां मुहबत रखनि था ऐं अॻिते जेको ॻरो ॾींहुं क़यामत अचण वारो आहे तंहिंखे नज़रअंदाज़ था कनि। तव्हांजा माल ऐं तव्हांजो औलाद त हिकु आज़माइश आहिनि। अलाह ई आहे जंहिं वटि वॾो अजुरु आहे। तव्हां हुनजे साम्हूं पेश कया वेंदो जेको कुझु ऐं ज़ाहिर जो ॼाणण वारो आहे ऐं उहो तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हां छा कुझु कंदा रहिया आहियो। करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अगरि तव्हां खां कोई दीन जे मसइले बाबति पुछे ऐं तव्हां लिकाए छॾियो त उनखे क़यामत वारे ॾींहुं बाहि जो लॻाम पारायो वेंदो। बेशक अलाह वटि तव्हां मां सभ खां वधीक इज़त वारो उहो आहे जेको तव्हां में सभ खां वधीक परहेज़गार आहे। मां त पंहिंजो मामिलो अलाह ते सुपर्द थो कयां। बेशक हू पंहिंजनि बाननि जो निगहबान आहे। ऐं दोस्तो असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सांगड़ खां निकिता आहियूं त मीरपुर वारे रोड ते असां मौजूदु आहियूं ऐं अॻिते ते वञी रहिया आहियूं। असांजे दोस्त जो मीरपुर वारे मतिलबु रोड सां ई ॻोठु आहे हिकिड़ो, उते हुनजी शादीअ जो प्रोग्राम थियल आहे। असां हिन वक़्तु उते पहुचंदासीं ऐं तव्हां सां राब्तो कंदासीं, ॾेखारींदासीं। ऐं हींअर कंटिन्यू आहे, अञा पंधु तमामु घणो आहे असांजो।
भली सजण कर जफ़ाऊं लेकिन असां त तोसां वफ़ा कंदासीं। भली सजण कर जफ़ाऊं लेकिन असां त तोसां वफ़ा कंदासीं। सॾे जे सच मां ॾिनई तॾहिं बि, सॾे जे सच मां ॾिनई तॾहिं बि कदम कदम ते दुआ कंदासीं। भली सजण कर जफ़ाऊं लेकिन असां त तोसां वफ़ा। धको दिल वारो कंहिंखे मिले न शल, वॻो कारो बि कंहिंखे मिले न शल। धको दिल वारो कंहिंखे मिले न शल, वॻो कारो बि कंहिंखे मिले न शल। हो मौला थी आशिकनि जी पारता। अल्लाह पाक कुरान मजीद में फरमाए थो त इंसाफ़ करियो, उहो ख़ुदा तमामु बिजो आहे। अलाह खां डिॼी हलो, तव्हां जेके कुझु कयो था अलाह उन खां पूरी तरह वाक़िफ़ु आहे। ऐं अलाह पाक फरमाए थो त मुंहिंजी रहमत खां कॾहिं बि मायूस न थियो। पंहिंजे रब जी रहमत खां मायूस त गुमराह माण्हू ई थींदा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। असांखे अॼु ॿियो ॾींहुं ते आहे, राति ते गुज़ारियोसीं, सुबुह जो गैस फ्रेश थी ऐं हींअर असां तव्हांजे साम्हूं आया आहियूं। अलाह पाक जा एहसान आहिनि जिन असांखे वरी ॿियो ॾींहं सां नवाज़ियो ऐं तव्हांजे साम्हूं अचण जी। ऐं हिन वक़्तु घोट साहब तयारु थी आयो आहे स्टेज ते ऐं पोइ निकाह जी तयारी करे रहिया आहिनि। ऐं निकाह खां बाद पोइ असां बि हितां निकिरंदासीं। ऐं जेको राति थियो फंक्शन वग़ैरह असां तव्हांखे घणो कुझु ॾेखारियो कोन, छो इन जे करे त मुनासिबु न पियो लॻे घणो कुझु ॾेखारणु। फंक्शन वग़ैरह घणो कुझु हुयो, पर मूंखे सही न पियो लॻे त मां हुनखे वीडियो में रिकॉर्ड कयां ऐं शो कयां। दोस्तो हीउ ॻोठु सांगड़ खां तक़रीबन अधु कलाक जे मुफ़ासिले ते आहे, साइड में आहे सांगड़ खां। सांगड़ शहर में असां गुज़री आया आहियूं। हितां जो माहौल तमामु मूंखे पसंदि आयो। ख़ासि मां ख़ासि हितां मुंहिंजे दोस्त जी जेका उताक हुई उहा मूंखे तमामु घणी पसंदि आई ऐं उताक में मज़ो आयो। संगत सां राति ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं मज़ो बि ॾाढो आयो संगत सां। संगत जो मज़ो वरी पंहिंजो हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे। हीअ संगत जी उताक हुई जंहिंजी उताक तमामु बहितरीनु असांखे लॻी ऐं हिन जो तव्हां नज़ारो ॾिसी सघो था त कहिड़े हिसाब सां सेटिंग थियल आहे ऐं कीअं ठहियलु आहे। महिनत सां, तमामु घणी महिनत सां सेट थियल आहे ऐं मूंखे तमामु घणी पसंदि आई हिननि जी महिनत ऐं हिननि जो जेको उताक में शो थियल आहे। तमामु मज़ो आयो हिते राति असां हिते राति गुज़ारीसीं। ॻोठाणी ज़िंदगी आहे, तमामु बहितरीनु ज़िंदगी आहे।
ऐं ॻोठ में ई मज़ो हूंदो आहे। शहरनि में बि इंजॉय हूंदो आहे, मगर ॻोठ में जॾहिं मोहबती माण्हू सां गॾिजी थींदो आहे न, पोइ उहो वरी वधीक मज़ो हूंदो आहे। ऐं अचो त हींअर असां तव्हांखे वठी हलूं जिथे घोट जो निकाह थी रहियो आहे। त असांजे दोस्त जो निकाह थी वियो ऐं हींअर असां पानी वग़ैरह बि खाई छॾीसीं। हींअर फ्री आहियूं ऐं हींअर असांजी तयारी आहे वापसी। इन जे करे तव्हां जेतिरो असांजो वीडियो ॾिठो इंजॉय कयो।